मथे वेठल मौजूद शिक्षतूं ऐं साम्हूं वेठल जेकी थालीअ में 4 दाना उहे बहितर आहिनि। असल में छा आहे त वक़्तु इलाही गुज़री वियो आहे, उन करे मां सिर्फ़ु 2 पननि जी इजाज़त वठंदुसि पढ़ण जे लाइ। साईं इजाज़त आहे? मुंहिंजो ही पेपर जेको आहे गुलाम मुस्तफ़ा साहिब जी कहाणी जे हवाले सां आहे। ॿाराणो अदब लिखणु तमामु ॾुखियो आहे ऐं ख़ासि करे उन्हनि अदीबनि लाइ जेके शऊरी तौरु उन जी उमिरि खे गिरास करे चुका आहिनि। उनजो वॾे में वॾो सबबु इहो बि आहे त दुनिया तेज़ीअ सां तरक़ी करे रही आहे ऐं माण्हू कंप्यूटर एज में दाख़िल थी विया आहिनि। इंटरनेट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया साइंसी मैटर सां भरी पई आहे। असांजो ध्यानु ग़रीबनि जे झोपड़ीअ तां हटी ल्योतार ऐं अवतार जहिड़नि किरदारनि ऐं ख़िलाई मख़लूक़ सां जुड़ी वियो आहे। हैरी पॉटर जहिड़नि सीरीज़ जे मक़बूलियत खे ॾिसी इहो अंदाज़ो करे सघे थो त दुनिया किथां खां किथे वञी पहुती आहे ऐं दुनिया ऐं असांजो ॿारु तकड़ी तरक़ी वारो ख़्यालु खणी हिन दुनिया खे आङुरियुनि जे छुहण सां नवां राज़ पढ़ण जी कोशिशि करे रहियो आहे। उते असांजी सिंध जो ॿारु हींअर लाटूअड़े खे छॾे मस मोबाइल गेम ताईं पहुतो आहे। वॾा स्टोम ऐं जेरीअ जहिड़ा कार्टून ऐं बारबी डॉल जो तस्वुरु जुड़ी रहियो आहे। हींअर त रोबोट्स जे दौड़ में हू सिर्फ़ु तस्वुरु ई करे सघे थो। इलेक्ट्रॉनिक इनकलाब असांजे दिननि ऐं देवनि वारे तस्वुर खे पोइ धिके छॾियो आहे। उहो बि ज़मानो हो जॾहिं डायणियूं ऐं देव असांजे ॿारनि जे ज़हन में निहायत भवाइदा रूप धारे दाख़िल थींदा ऐं उॾाम खटोलियूं असांखे आसमाननि जा सैर कराईंदियूं हुयूं। सोनल वारियूं परियूं असांजे ज़हनी चाहत जा दर खड़काईंदियूं हुयूं त को काठे थी झंग मां काठियूं करणु वेंदो हो ऐं उते पेश आयल वाक्यनि जी गंढ खणी अची कचहरीअ में खोलींदो हो। ॻाल्हि खे तॾहिं बि अहमियत हुई जेका कॾहिं कहाणीअ जे रूप में अची आॾो ईंदी हुई त कॾहिं आखाणी थी नानीअ ॾाॾीअ ऐं मासीअ माउ जे वातां ॿारनि ताईं पहुचंदी हुई ऐं ॿार कॾहिं सैफुल मलूक जे ॾंड जो सैर कंदा त कॾहिं हातम ताईअ जूं सखावतूं ज़हन में समाए सवालनि जा जवाब तलाश कंदा। छा त लेडिंग ऐं टेक्निक हूंदी इन्हनि ॻाल्हियुनि किसनि दास्ताननि ऐं आखाणियुनि जे सैर जो सैर बि हूंदो हो त नसीहत जी नसीहत अकुल ऐं दानाईअ जूं ॻाल्हियूं बि हूंदियूं हुयूं त ॾाह जा रस बि हूंदा। तलस्मी इसरारनि जा राज़ बि हूंदा त उन्हनि मां पार थियण जी तरकीब हूंदी। उहे वाते वेणी ॿुधल ॻाल्हियूं किसा कहाणियूं आखाणियूं आख़िर में अहिड़ो त पैगाम ॾींदा जो असांजो न रुॻो इख़लाक़ी किरदारु बुलंद थींदो पर ज़हनी ओसर पिणु थींदी हुई। अॼु बि दुनिया जे तरक़ी याफ़्ता मुल्कनि में टेलिंग स्टोरीअ जो रुझान आहे जिते कहाणीअ खे स्टेज ते पेश कयो वञे थो। अफ़सोस सां चवणो पवे थो त असां वटि इलेक्ट्रॉनिक मीडिया ऐं मोबाइल जे कसरत वारे इस्तेमालु असांजे इख़लाक़ी पर्व खे एतिरो सहारो कोन ॾिनो आहे जेतिरो असांजे घरनि में नाननि ॾाॾनि माइरुनि ॾिनो हो। हीउ मुंहिंजो ज़ाती रायो आहे। उन जे भेट में अॼु असांजे दौरनि में या अॼु जे दौर जे ॿारनि जूं रांदियूं संदनि ज़हन में स्कोर करणु मारणु खटणु ऐं ॿिए खे तबाह करण जा गुर त ॾसिनि थियूं पर इख़लाक़ी ॾेवालपण जो शिकार आहिनि। अॼु असांखे निसाबी किताबनि में जाफ़र ज़टडो वारी कहाणी शायदि किथे मिले। ॿधी ऐं इतफ़ाक़ ते मबनी उन आराई ऐं बाग़ाईअ वारी कहाणी बि अणलॻ थी वई आहे छो त असां पोस्ट मॉडर्निज़म वारे दौर में जी रहिया आहियूं जंहिंजो नारो आहे खटणु यानी विन टू विन। खटण जे दौर में असां ॿिए खे मारे त सघूं था पर उथारे नथा सघूं। अहिड़े दौर में अगरि को अदीब ॿारनि लाइ लिखे थो ऐं नसीहत आमोज़ लिखे थो त उनखे उनजी जिदोजहद खे सलाम आहे। असांखे लिखणु घुरिजे ऐं हर वालदेन जे तजुर्बनि ऐं मुशाहिदनि खे साम्हूं रखी लिखणु घुरिजे त असांजो ॿारु कहिड़ियुनि शयुनि में दिलचस्पी वठे थो, खेसि कहिड़े ॾुखियाईनि सां मुंहुं ॾियणो पवे थो, संदसि कहिड़ियूं कहिड़ियूं पसंदि आहे, संदसि ॾाढो कहिड़े तरफ़ आहे त पोइ असांजो ॿाराणो अदब पंहिंजे समाज मुताबिक़ अॻिते वधी सघंदो। गुलाम मुस्तफ़ा सोलंकी हिन इलेक्ट्रॉनिक
मीडिया ऐं कंप्यूटर वारे दौर में बि ॿारनि लाइ कहाणियूं लिखे थो, खेसि जस हुजे जो हू ॾुॾल पीढ़ीअ खे तारण लाइ कोशिशूं करे रहियो आहे। मां संदसि हिते चंद कहाणियुनि जो तजज़ियो ॾियारो पेश कंदुसि। कहाणी आहे इख़्लाक़ जी दौलत। हीअ कहाणी आतम कहाणी जे रूप में लिखियल कहाणी आहे, जंहिंमें हिकु डॉक्टर पंहिंजी ज़िंदगीअ में थियल कुझु वार्ताऊं ॿुधाए ऐं हिकु हादसे जो ज़िक्र करे थो, जंहिंमें गैस जे चुल्हे फाटण सबबु संदसि चहिरो मुतासिर थिए थो त संदसि हम उमिरि ॿार खे चिड़ाइनि था। माउ जे नसीहत ते अमल कंदे हू पाण में इख़्लाक़ वारे गुण खे वधाए थो, जंहिं सबबु साणसि माण्हू सुठो वर्ताउ कनि था। हिन कहाणीअ में ॿिनि शयुनि खे पेश करण जी कोशिशि कई वई आहे, हिकु एहतियात ऐं ॿियो गुण। जेकॾहिं असीं एहतियात कयूं त हादसनि खां बची सघूं था ऐं ॿिए तरफ़ असां पंहिंजे रवैयनि खे सुधारियूं त ज़ाहिरी खोट खे पूरो करे सघूं था। बाक़ी जेको ॿारहाणी सोच ऐं फ़िक्र वारो इशू आहे त उहो ही कहाणी हिकु वॾो डॉक्टर ज़बीर मुतकलिम वारे सेगे में बयानु करे थो, जंहिंखे अगरि ॿारहाणी उमिरि वारे कंहिं ॿार खां बयानु करायो वञे हा त अञा बि बहितर थिए हा। ॿी कहाणी ज़िलज़िलो आहे। ॿी कहाणी ज़िलज़िलो कंहिं रोके पिणु सबक़ आमोज़ कहाणी आहे, जंहिं में अजाई अफ़वाह ते एतबार न करण जो सबक़ ॾिनो वियो आहे। जंहिंमें हिकु सिहड़ नारेल किरण सां परेशान थिए थो त शायदि ज़िलज़िलो अची वियो ऐं हू भॼंदो हिक ॿिए खे ॿुधाईंदो हुजूम जी सूरत में थी वञी रही आहे। जॾहिं उहे शींहं वटि पहुचनि था त उहो खेनि रोके सम्झाए थो त बाबा सभिनी खां पुछे थो त ज़मीन खे फाटंदे कंहिं ॾिठो त सभु हिक ॿिए मथां इल्ज़ाम हणनि था त मूंखे हुन ॿुधायो या मूंखे हुन ॿुधायो। ऐं आख़िर में उहो शींहं जॾहिं सह खड़ी हुन जाइ ते पहुचे थो त उते वाक़ई हिकिड़ो नारेल किरियो आहे। हिन कहाणीअ मां इहो सबक़ मिले थो त ॿुधनि ॻाल्हियुनि खे अॻिते वधाए चढ़ाए बयानु न कयो वञे। टी कहाणी ममता जी ॻोल्हा आहे, जंहिंमें हिकु ॿार जी उमिरि 17 साल ॾेखारी वई आहे ऐं हू ममता जे प्यार खां वांझल आहे, जंहिंजो सबबु मग़रबी तहज़ीब ॼाणा वियो आहे। ॿार पंहिंजी माउ जे दिलि में प्यार खे वापसि आणण लाइ घर मां निकिरी हलियो वञे थो ऐं पोइ अख़बार में लॻल इश्तिहार थो पढ़े त मुंहिंजे वञण खां पोइ संदसि माउ ज़रूरु परेशान थींदी ऐं हुनजे दिलि में लाइ ममता जागी पवंदी, पर ईअं नथो थिए। ॿार जॾहिं 15 ॾींहंनि खां पोइ वापसि अचे थो त घर में शादमानी वारो मंज़र आहे, छो त संदसि माउ जी सालगिरह आहे। माउ पुट खे ॾिसी सॾु करे थी, पर हुन में ममता वारो जज़्बो मौजूदु ई कोन्हे। उनजे मोटनि मार उहा ख़्वाहिश थो करे त उहा कंहिं ॻोठाणे जो पुटु हुजे हा त खेसि माउ वारो प्यारु ज़रूरु मिले हा। अहिड़ी तरह हिते मूं इलाही तरीक़े जो कहाणियुनि जो कयो आहे। वॾे में वॾी ॻाल्हि इहा त गुलाम सभा साहिब हिकु ई वक़्तु 10 किताब सिंधी अदब खे ख़ासि करे ॿारहाणे अदब खे ॾेई तमामु बहितरीनु कमु कयो आहे ऐं इन कम खे अॻिते वधणु घुरिजे त जीअं असांजो नओं नस्ल इन मां कुझु लाभ कराए सघे।